अहम ख़बर है लाड़काने मां अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि जा हाञा जारी आहिनि। घर जी छित किरण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ॻोठ सांवल खान लोहर में घर जी छित किरण सबबि मोहम्मद इलियास लोहर दबजी फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़काने मां अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि जा हाञा जारी आहिनि। घर जी छित किरण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। लाड़काने जे ॻोठ सांवल खान लोहर में घर जी छित किरण सबबि मोहम्मद इलियास लोहर दबजी फौत थी विया। आदिल, ख़ादिम, इमदाद ऐं माशूक ज़ख़्मी थिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाड़काने ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि जा हाञा जारी आहिनि। घर जी छित किरण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। लाड़काने जे ॻोठ सांवल खान लोहर में घर जी छित किरी पई, जंहिं सबबि मोहम्मद इलियास लोहर दबजी फौत थी वियो आहे। आदिल, ख़ादिम, इमदाद ऐं माशूक ज़ख़्मी थिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। लाड़काने ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि जा हाञा जारी आहिनि। घर जी छित किरण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद समोसा सां लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल 4 ॾींहंनि खां मुसलसल जेको आहे लाड़काने में बरसात हलंदड़ आहे। उनजो जेको बरसात जो सिलसिलो आहे उहो रुकिजी न सघियो आहे, जंहिंजे करे लाड़काने में ॿोॾि वारी सूरत हाल जेको आहे अख़्तियार करे वई आहे। मुख़्तलिफ़ चौंकनि चौराहनि ते जेको आहे पाणी बीठल आहे बरसाती, ऐं तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे। ऐं इन ई हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे घर किरी पिया आहिनि ऐं घरनि जूं छितियूं किरण सबबि केतिरा ई माण्हू पिणु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त लाड़काने वेझो ॻोठ सांवल खान लोहर में बि घर जी छित किरण सबबि नतीजे में हिकु ॼणो जेको आहे फौत थी वियो आहे ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं लाड़काने भरिसां जेको आहे जेको दोदाई भरिसां सिम नाले वटि टुटण सबबि घरनि में पाणी पिणु काहे पियो आहे। ऐं 17 वरनि जी जेकी नारी आहे अरबेली, उहा असांजी उहा फौत थी वई आहे। उनजी जेकी भेण आहे उहा ज़ख़्मी थी पई आहे। ऐं लाड़काने जे शाहबारो कॉलोनीअ में घर जी छित किरण सबबि 4 ॼणा हिक ई घर जा भाती सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।